हाँ ध्यान दियो साध संगत जी। भगवान कंस जो उद्धार कयो, कंस के मारियो, हालांकि तारियो, लेकिन उन जी बे जेकी धर्म पत्नियूं, एक जो नालो अस्ति, बे जो प्राप्ति, उन जे पिता जो नालो जरासंध, महान बलशाली वडो राजा। वो दुश्मनी करण जे लाइ, बदलो वठण जे लाइ कि मुझे न्याणे खे न मारियो आ, मुंहिंजी धीअर विधवा थी वई, भगवान जो तत्व सुञाणे न सघियो कि उन तारियो आ। 23 अक्षौहिणी सेना वठी आयो युद्ध करण जे लाइ। सॼी महाभारत में 18 अक्षौहिणी सेना, ॿई पक्षनि जी मिलाए करे कौरव पांडव, ऐं अकेलो 23 अक्षौहिणी सेना वठी आयो। भगवान जम के युद्ध कयो, सभिनि खे मारे, पापिन खे यानी तारे, जरासंध के बलराम जी पकड़े करे एक ही ठोंसे सां परम धाम पहुंचाइण वारा की बाह पकड़े वरती। कन्हैया भैया इनके न मारियो, न मान छड़ींदोमांसि, हटी वञ कन्हैया, तव्हांखे कसम तो मुंहिंजी न मारियोसि। दाऊ जी छॾे छॾियो, जरासंध भॼी वियो। छो छॾायो हिनखे, छाजे करे छॾाए? खेल ख़त्म थिया कि दाऊ दाऊ यादि कयो असां छाजे करे आया आहियूं? धर्म जी स्थापना, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम। असां हिकु हिकु घर घर वञी पापी गोले गोले मारींदासीं छा? ऐं अकेलो वीचारो वठी थो अचे करोड़नि करोड़नि खे। 23 अक्षौहिणी सेना, सम्झो था केॾा करोड़े पापी आया। चिंता न कयो, ये पाण ई धरतीअ जा सभु पापी इकट्ठा करे वठी ईंदो। चोर चोर मौसेरे भाई सभु पाण में मिलंदा, ये पापी ईंदा। तॾहिं दाऊ जी सम्झी। ऐं वाकई ईअं थियो। ॿियों बार आयो, टियों बार, चौथों बार, 5, 8, 10, 15, 16, 17 बार आयो। 23 अक्षौहिणी सेना पे वठी अचे, घटि न। दुष्ट दुष्ट राजा उन्हनि खे बहकाए करे ऐं वठी पियो अचे। और 23 बार श्री कृष्ण भगवान उन्हनि खे हारे छॾियो और सभिनि खे मारे छॾियो, एक जरासंध खे केवल छॾे करे अकेले। चओ जय श्री कृष्ण। हाणे 17 बार तो हारजी हली वियो।